STT या TTS जेको मां ख़ास तौर ते साम्हूं वारनि दोस्तनि लाइ उनखे वाज़िह कयां त अॼुकल्ह हिकिड़ा साईं सॉफ्टवेयर्स असां मोबाइल में यूज़ कयूं था जेके असां वॉइस टू टेक्स्ट यूज़ कयूं था ख़ास तौर ते उर्दू में उहे सॉफ्टवेयर्स कमु कनि था यानी असां जेकॾहिं पाण ॻाल्हायूं था त उहो टेक्स्ट पंहिंजे लेखे कंपोज़ थींदी थी वञे त या वरी जेकॾहिं कोई कंपोज़ थियल आहे कोई पनो ऐं उनखे असां स्कैन कयूं था त उहो टेक्स्ट में हलियो थो अचे त इहो उर्दू जे अंदरि त कमु थिए थो अंग्रेज़ी जे अंदरि कमु थिए थो तव्हां ज़िक्र कयोसीं सिंधीअ में इन हवाले सां त ज़ाहिर आहे मॉडर्न जेके जदीद टेक्नोलॉजी तक़ाज़ा आहिनि उन में सिंधीअ ते इन हवाले सां कोई कमु हले थो या थियण वारो आहे सिंधीअ में कमु हले थो पर छाकाणि त जीअं हिकिड़ो अमर ॿुधायो जीअं त सिंधी में हिकिड़ो काफ़ी ॿियो हिकिड़ो त सिंधी में कमु काफ़ी देरि सां शुरू थियो आहे ॿियो त ॿोलियुनि खे जेका सरकारी सरपरस्ती आहे उनजो बि तमामु घणो अमल रखियलु आहे त जेके बि कमु थियनि था उनमें बुनियादी हिकिड़ो फैक्टर आहे त उनमें रिसोर्सिस केतिरा वञनि था ह्यूमन रिसोर्सिस मॉनिटरी रिसोर्सिस ज़ाहिर आहे जेतिरा रिसोर्सिस वञनि था उन हिसाब सां उन ॿोली जो जेको कमु आहे वधे थो जीअं अमर चयो त हिकिड़ो त ॿोली जी पंहिंजी प्रेज़ेंस जेका आहे उहा मौसूफ़ थिए जीअं हाणे उन्हनि खे अहसासु थियो त हिन ॿोली हितां जी जेकी ॿोली आहे उन में कीअं उनखे रिलेट करे सघे थो ॿियनि दुनिया जी ॿोलियुनि सां ऐं ॿियनि ॿोलियुनि जी जेका रिसर्च आहे उनजो दारो मदार केतिरो सिंधी ते आहे त इन करे उन्हनि सिंधी खे सपोर्ट करणु शुरू कई आहे ऐं ॿियो जेको आहे उहो इहो आहे त सिंधी जो इस्तेमालु केतिरो इहा ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे जेका साईं असांजे सलीम साहिब जी ॻाल्हि चई ऐं जंहिंते मां हिकिड़ो चवंदुसि त सही ॻाल्हि आहे कैजुअली असां रोमन सिंधी या रोमन उर्दू इस्तेमालु कयूं था उन सां को फ़र्क़ु नथो पए पर जीअं त हाणे सिंधी ऐं उर्दू इहे टेलीफोन में सेल फोन्स में टैबलेट्स में कंप्यूटर्स में हर हंधि मौजूदु आहिनि त बहितर इहो आहे त सिंधी जो इस्तेमालु सिंधी में ई कयो वञे त बहितर आहे छाकाणि जेको इस्तेमालु सिंधी में थींदो इहो गूगल ऐं ॿियनि जेके बि सर्च इंजन्स ऐं इहे जेके बि आहिनि शयूं उते उहो सिंधी जो इस्तेमालु रिकॉर्ड थींदो मतिलबु असां जेको लिखूं था उहो माना असांजी टेक्स्ट सिंधी फॉर्मेट में हुजे जी हा सिंधी फॉर्मेट में हुजे उन जा ॿ फ़ाइदा आहिनि हिकिड़ो त फ़ाइदो इहो आहे त ॿोली जी रिकग्निशन थींदी अंग कर वधंदा त चवंदा त दुनिया में एतिरा माण्हू आहिनि जेके इहा ॿोली इस्तेमालु कनि था जेकॾहिं उहा ई ॿोली रोमन सिंधी में लिखंदासीं त कंप्यूटर इहो ई सम्झंदो त शायदि का अंग्रेज़ी अहिड़ी ज़बान इस्तेमालु कई थी वञे छाकाणि इंग्लिश स्क्रिप्ट थो इस्तेमालु थिए तंहिं करे वधि में वधि कोशिशि कजे त सिंधी असां इस्तेमालु कयूं प्रॉपर सिंधी इस्तेमालु कयूं ऐं ॿियो हुनजो एडवांटेज जेको आहे उहो इहो बि आहे त जेतिरी असां टेक्स्ट जी एंट्री वधीक कंदासीं सिंधी में ओतिरी रिसर्च जी सहूलियत वधीक थींदी छाकाणि सर्च इंजन आहे सिंधी में गूगल या कहिड़ी बि सर्च इंजन आहे उहा तव्हां सिंधी लाइ इस्तेमालु करे सघो था हाणे केतिरो मटीरियल सर्च थींदो इहो डिपेंड थो करे त केतिरो मटीरियल टेक्स्ट फॉर्मेट में इंटरनेट ते अवेलेबल आहे उन जूं ॿ सूरतूं आहिनि हिकिड़ो त सिंधी माण्हू वधि में वधि इस्तेमालु कनि बजाए ॿियनि ॿोलियुनि जे इस्तेमालु करण जी सिंधी जो इस्तेमालु वधाइनि ॿियो साईं अख़बारूं रिसाला वग़ैरह जेके निकिरनि था उहे अख़बारूं रिसाला जेके आहिनि उहे टेक्स्ट ते आणनि ऐं इंटरनेट ते उन्हनि खे पब्लिश कनि ऐं टियों जेको आहे उहो आहे थ्रू स्कैनिंग यानी कि सिंधी जा किताब आहिनि उनखे स्कैन करे ऐं टेक्स्ट फॉर्मेट में आणे जंहिंमें OCR जेका साईं जंहिं ते कमु कयो आहे ऐं मां सम्झां थो वो तमामु तसीह जो कमु आहे चढ़ा त 90% 95% उन में रिकग्निशन सही थिए थी पर 100% रिकग्निशन साईं मुंहिंजा अंग्रेज़ी ज़बान में बि कान थी थिए मशहूरु पंहिंजो वेबसाइट्स आहिनि दुनिया जूं जेके आर्काइव्स कनि थियूं अंग्रेज़ी किताबनि खे ऐं उहे उनखे स्कैन कनि थियूं हज़ारे किताब स्कैन थियनि था पर जॾहिं स्कैन करे उनखे ऑटोमेटिकली OCR जे ज़रिए अंग्रेजी टेक्स्ट में आंदो थो वञे त उन में चूकूं रहिजी थियूं आहिनि
ऐं उन लाइ उन्हनि खे माण्हू खपनि जेके वॉलंटियर्स चवंदा आहिनि अचनि असां वटि ऑनलाइन उन्हनि जी दुरुस्ती कनि ताकी उन्हनि उहे चूकूं निकिरी सघनि। सिंधी ॿोली बि इन खां आजी कान्हे। सिंधी ॿोली जी बि स्कैनिंग चाहे कहिड़ी बि थी वञे उन खां पोइ बि उहा जीअं चई इंसानी अखि ऐं दिमाग़ जी ज़रूरत पोइ बि रहंदी। ठीकु आहे न साईं। सो इहो जॾहिं स्कैनिंग वधंदी ऐं स्कैनिंग ऐं OCR जे ज़रिए जेके सिंधी जा लिखियल किताब आहिनि उहे टेक्स्ट फॉर्मेट में आणे ऐं इंटरनेट ते आणिबा त ऑटोमेटिकली सर्च जी आसानी थी वेंदी। को बि जुमिलो को बि लफ़्ज़ तव्हां लिखो उन लफ़्ज़ सां लाॻापियल जेको बि मवाद आहे इंटरनेट मां उहो हिकदमि कंप्यूटर सेकंडनि में सर्च करे तव्हांजे आॾो पेश करो ऐं उहा रिसर्च जी सहूलियत जेका चओ था तव्हां उहा साईं हिकिड़ो तव्हां खां मुंहिंजे ज़हन में हाणे सुवाल आयो त ॾिसो असांजी सिंधी क़ौम जे हवाले सां इहा ॻाल्हि कई वेंदी आहे त असां मुद्दा परस्त क़ौम आहियूं या असां माण्हुनि खे हयाती में मान न ॾींदा आहियूं। तव्हां एॾो सारो कमु कयो ऐं हेॾे वक़्त ताईं तव्हांजो कमु माण्हू इस्तेमालु कंदा रहिया। सिंधी क़ौम तव्हांखे इन कम जी कीअं मोट ॾिनी, तव्हां हिन खे कीअं था ॾिसो? साईं जेकॾहिं उनखे मापींदो तव्हां त केतिरा अवॉर्ड मिलिया या केतिरी उनजी इन लिहाज़ सां पधिराई थी त शायदि उन में मां घणो कुझु न चई सघां। पर जेके मोहबतूं मिलियूं आहिनि जेको असुलु सरमायो आहे जेको मुहरत आहे इन्हनि शयुनि जो अवॉर्ड्स जो इन जे पोयां उन में मूंखे कॾहिं का खोट नज़र कान आई। तव्हां इहो कंहिं ॿी ॿोलीअ लाइ कमु कयो आहे कंहिं ॿिए मुल्क में कमु कयो आहे त तव्हांजा को मुजस्मा ठहिया पिया हुजनि चौकनि ते इहे लफ़्ज़ लिखिया हुआ त अली अहमद बरोई साहिबु मरहूम जॾहिं 1988 में इन सिंधी सॉफ्टवेयर जो लॉन्चिंग थी ऐं इंट्रोडक्शन थियो त उन वक़्तु उन तकलीफ़ खां पोइ मूंखे बाकुर पाए चयईं मूंखे त गुरबरी जेकॾहिं इहो कमु तूं बंगाली ॿोली लाइ करे हा त तुंहिंजा हुते चौक चौक ते मुजस्मा लॻाइनि था। पोइ साईं असां कमिश्नर साहिब जे मौजूदगी जो फ़ाइदो वठी असां इहा गुज़ारिश ज़रूरु कंदासीं त लाड़काणे में साईं अब्दुल माजिद गुरबरी साहिब जो को मुजस्मो हुजणु खपे कंहिं जॻह ते आहे त हिते असां साईं खां इहा गुज़ारिश कंदासीं गुरू कंदासीं ऐं यकीनन साईं पाण जेका ॻाल्हि करे थो ऐं यकीनन इहा बरोई साहिब जे हवाले सां मां ॻाल्हि ॿुधी इन जे करे मां तव्हां खां पुछी तव्हां कंटिन्यू कयो जी ॻाल्हि खे त असां छा हाणे सिंधी खे वॉइस टू टेक्स्ट करण लाइ वञी रहिया आहियूं या इहो कमु थी रहियो आहे? इहो कमु थी रहियो आहे ऐं मूंखे उमेदु आहे त इहो इंस्टीट्यूट ठहे पियो इन में इंशाअल्लाह इहो